नाज़रीन, सिंध में तेज़ीअ सां उभरंदड़ डिजिटल माई टीवी न्यूज़ चैनल तरफ़ां अवामी प्रेस क्लब मलीर में मौजूदा दौर में डिजिटल मीडिया जी अहमियत ते मौज़ू ते आगाही सेमिनार मुनक़द कयो पियो, जंहिंमें नौजवाननि, सियासी समाजी कारकुननि, डिजिटल मीडिया जे माहिरनि ऐं शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे सिंध हुकूमत जे सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर मुनव्वर अली मैसर ख़ासि महिमान तौर शिरकत कई ऐं ख़िताब कयो। चयो त मौजूदा दौर में डिजिटल मीडिया नौजवाननि लाइ हिकु ताक़तवर आवाज़ बणिजी चुकी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर जे एमपी राजा रज़ाक बलोच चयो त डिजिटल मीडिया अवामी मसइलनि खे आला अख़्तियारनि ते पहुचाइण में अहम किरदार अदा कर रही आहे। अदीब दानिश्वर राशिद लखमीर जो त डिजिटल मीडिया सहाफ़त जी दुनिया में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया आहिनि। हुन ज़ोर ॾिनो त ख़बर ॾियण सां गॾु तस्दीक, सचाई ऐं सहाफ़ती इख़लाक़नि जी पाबंदी इंतहाई ज़रूरी आहे। समाजी अॻवान सैयद खुदारिनो शाह चयो त डिजिटल मीडिया समाजी शौर खे वधाइण में अहम किरदार अदा करे रही आहे। हुन जो समाजी मसइलनि, इंसानी हक़नि ऐं अवामी भलाई बाबति आगाही डिजिटल मीडिया जो किरदार इंतहाई अहम बणिजी चुको आहे। माई टीवी न्यूज़ नेटवर्क जे रुस्तम लक चयो त माई टीवी न्यूज़ जो मक़सदु सिर्फ़ ख़बरूं ॾियण न, पर समाज जे हक़ीक़ी मसइलनि खे उजागर करणु ऐं नौजवाननि खे मस्बत रुख ॾियारणु आहे। हुन चयो त अहिड़ा सेमिनार मुस्तक़बिल में बि जारी रखिया वेंदा। माई टीवी न्यूज़ जे सामी मेमण चयो त डिजिटल मीडिया नौजवाननि लाइ इज़हार राय, सिख्या, रोज़गार जा नवां दर खोले रही आहे। हुन नौजवाननि ते ज़ोर ॾिनो त हू डिजिटल प्लेटफॉर्म्स खे ज़िम्मेवारी सां इस्तेमाल कनि। हुन मौक़े ते माई टीवी न्यूज़ जे सीईओ रुस्तम लक तरफ़ां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि खे एवार्ड ऐं महिमाननि सिंधी टोकरा रकनि जा तोहफ़ा उन्हनि खे ॾिना विया। सेमिनार खे पीपल्स पार्टी हैदराबाद जे अॻवान इशरत हुसैन, आगा शेरगुल सरकी, इरफान अब्बासी बिन ख़िताब कयो। निरत सेमिनार में शिरकत करण जीएसएम महाज मलीर जे अॻवान फैज़ हिसबाणी, एसयूपी जे शेराज सोलंगी, जीए सिंध बशीर कुरैशी जे कामरेड वाहब गबोल, सिंधी अदब संगत मलीर जे गफूर शाह तकवी ऐं माई टीवी न्यूज़ जे हुन क़दम खे सारायो ऐं चयो त अहिड़ियूं आगाही तक़रीबूं नौजवाननि जी तरबियत, शऊर ऐं समाजी सुधार लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। मुस्तक़बिल में अहिड़नि सेमिनारनि जी सख़्त ज़रूरत आहे। अॾियो जो ओॾन सो ढंगर ढिलो मचिए, जंहिं बर वेही कनि लेखो लाखे ॼामसि। इहा दुआ आहे माई टीवी जे लाइ करे त हू जंहिं मक़सद लाइ, जंहिं हिकिड़ी सोच मुताबिक़ हुन जो वजूद आंदो वियो आहे, उन ते पंहिंजे मारूड़नि जी ख़िदमत कंदी रहे। ऐं मां सम्झां थो त इहा ज़रूरत वक़्त जी आहे। चैनल टीवियूं तमामु घणा आहिनि, पर तव्हां ॾिसंदो त तमामु थोरा आहिनि जेके हक़ ऐं सच जी ॻाल्हि या ग़रीब मज़लूम माण्हुनि जी ॻाल्हि या उन्हनि जो पासो खणणु तमामु आङिरियुनि ते ॻणण जेतिरा, बाक़ी घणो करे सभु जेको सिस्टम हले थो उन ई मुताबिक़ उन्हनि जूं सरगर्मियूं आहिनि। जॾहिं असां सियासी समाजी खेत्र में पेर पाता, उन ज़माने में डिजिटल मीडिया कोन हुई। लेथो ते अख़बारूं छपंदियूं हुयूं, किताब छपो आहे, साइक्लो स्टाइल मशीनूं हूंदियूं हुयूं। उन ई पासे ईंदा जेको हिकिड़ो संजीदो मीडिया जो पासो आहे, उन ई तरफ़ ईंदा। ऐं सम्झां थो त जीअं राशिद साहिबु असांखे उन जा फ़ाइदा बि ॿुधाया त उन जा करण बि खपे। सो अॼु जेको सेमिनार थियो सभिनी माशाल्लाह सुठो ॻाल्हायो आहे, ज़बरदस्त ॻाल्हायो। मुंहिंजे लाइ त लफ़्ज़नि कोन बचाया अथनि, मां छा ॻाल्हायां। पोइ बि ज़ाहिर ॻाल्हि आहे डिजिटल मीडिया आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा त हीअ असां जे दौर में रहूं था, डिजिटल मीडिया हिकिड़ो ॻोठ वांगुरु बणिजी वियो आहे। ऐं उन करे ऐं ॿी ॻाल्हि इहा त डिजिटल मीडिया मालूमात करण जो हिकिड़ो तेज़ तरीन ज़रियो बि बणिजी वियो आहे, जंहिंमें ख़बरियूं, तालीम ऐं वापार, सियासत, सकाफ़त, तफ़री हर शइ मोबाइल जे ज़रिए, इंटरनेट जे ज़रिए असांजे साम्हूं थी अची वञे। ऐं उन खां अलावा अगरि असांखे फॉर एग्ज़ाम्पल कुझु लिखणो आहे, कंहिंजे बारे में राय ॾियणी आहे, त उहो फेसबुक हुजे, ट्विटर हुजे, इंस्टाग्राम हुजे, इन्हनि जे ज़रिए बि अची थी वञे। सो डिजिटल मीडिया हिन महिल तमामु घणो फास्ट थी वियो आहे, हद खां वधीक। ऐं असां जंहिं दौर में हूंदा हुआसीं
जहाँ तव्हां जे दौर मां गुज़री आहियां उन में ख़तनि जो दौर हूंदो हो ऐं हर घर में मोबाइल तव्हांखे मैसेज मोकिलिणो आहे, वॉइस मैसेज मोकिलिणो आहे, केॾो वॾो कारनामो आहे दुनिया में कि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहियो था, पंहिंजे अंदाज़ में ॿिए ताईं पहुचाइणु चाहियो था। थी सघे थो उन में रंज हुजे, उन में को ॾुख हुजे, उन में का कावड़ हुजे, उन में का ख़ुशी हुजे, उन में को प्यार जो जज़्बो हुजे, त तव्हां विद इन फ्यू सेकेंड्स उहो पंहिंजो ट्रांसफर करे सघो था। वरी पोइ गूगल, वरी पोइ चैट GPT आयो। अॼुकल्ह जेका दुनिया में हले पई सा आर्टिफिशियल इंटेलिजेंस हले पई, AI जो दौरु आहे। AI वरी हिकिड़ो वॾो ॿियो कमाल आहे। माण्हू चवंदा आहिनि त शायदि AI माण्हुनि खे रिप्लेस करे स्टेज ते वेठल मोहतरम लखमेद साहब, साईं ख़ुदाली निशाद साहब ऐं साम्हूं असांजा हज़ूरियूं ऐं साम्हूं वेठल तमामु मुअज़्ज़िज़ महिमानान गिरामी ऐं ख़ुशूस बिल ख़ुशूस अॼोके महर खे महफ़िल खे सजाइण वारो साईं दोस्त भाइर जिगिर ठाती आहे। माई TV जेको नेटवर्क आहे उहो रुस्तम लख जो आहे ऐं मुंहिंजे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे। ऐं हीउ जेको अॼु डिजिटल मीडिया जो सेमिनार आहे, इहो असांजे दोस्त ऐं मेहनती जाखोड़ी सहाफ़ी सामी मेमन साहब ते क्रेडिट वञे थो। उहो इन लाइ ही माण्हू उहे माण्हू आहिनि जिन सॼी ज़िंदगी ऐं पंहिंजे असूलनि ते वक़्फ़ करे छॾी, असूलनि ते गुज़ारे छॾी ऐं हिननि खे मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि जे दर्द जो अहसासु आहे। ऐं साईं ख़ुदादीनो शाह बि वेठो आहे ऐं साईं ख़ुदादीनो शाह जे लाइ बि मां एतिरो चवंदुसि त ही इज़ द सन ऑफ मलीर। ही मलीर जो पुटु आहे ऐं जेकॾहिं मलीर में अञा साईं ख़ुदादीन शाह ऐं सामी मेमण जहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि त यकीन कयो त मलीर वारनि खे केर बि उन जो वार वंगो नथो करे सघे, उन्हनि खे का बि तकलीफ़ नथी ॾेई सघे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर ऐं ॿी ॻाल्हि कंदुसि, अॼु हिन मुंहिंजी तक़रीब में मुंहिंजी भेण बि आयल आहे ऐं मुंहिंजी वॾी भेण जेका मुंहिंजी अमर वांगे बि आहे, मुंहिंजी भेण बि आहे। ऐं मां हिकिड़ो नंढो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदुसि त जॾहिं मां बीमार थी पियुसि, हाणे मूंखे डेंगी थी वियो, त मुंहिंजी भेण खे ख़बर पई त मां हिकिड़ी अस्पताल में दाख़िल हुउसि। उहा आई ऐं मूंखे ईअं खणी वई जीअं पंहिंजे पुट खे माण्हू खणंदो आहे ऐं 9 रातियूं ऐं 9 ॾींहं उन मुंहिंजी भेण मूंखे ICU में दाख़िल करायो ऐं पंहिंजे झोलीअ में जीअं पुट खे माण्हू रखंदो आहे, जीअं औलाद खे रखंदी आहे, ईअं मुंहिंजी भेण मूंखे मुंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ वॾी कोशिशि कई। ऐं मूंखे अहसासु थियो त जीअं चवंदा आहिनि न त भेणूं चवंदियूं आहिनि त मुड़ुस त थी पवंदा आहिनि पर ॿाहिरि न थींदा आहिनि। सो इहा ॻाल्हि साबित थी वई त भेण केतिरो अज़ीम रिश्तो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सभु दोस्त जेके बि आया मां उन्हनि जो मशहूरु आहियां ऐं साईं शेरगुल साहब बि वेठो आहे ऐं हिन वाक़ई जेका ॻाल्हि कई त मूंखे चीचखों वठी हिन पढ़ायो या असांखे सेखारियईं ज़िंदगीअ में, इहे हक़ीक़तूं आहिनि। ऐं जेके माण्हू अहसान फरामोश आहिनि ऐं पंहिंजे मौसम खे विसारनि था त पोइ उन्हनि जो हशर बि बुरो थो थिए। सो शेरगुल साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो ऐं तव्हां जेके बि असां ते थोरा कया आहिनि, अहसान कया आहिनि, उहे त लाहे बि नथा सघूं। ऐं साईं ख़ुदादीनो शाह वेठो आहे, असांजो वॾो आहे, असांजो मुर्शिद आहे ऐं सैयदनि जी सिंधी माण्हू त वधीक इज़त कंदा आहिनि पर हीअ इज़त जे लाइक़ु आहे असां, इन करे असां हुनजी इज़त था कयूं। अयाज़ यूनिस बि आयो आहे, ज़ुल्फ़कार सूब बि आयो आहे, अनवर सोलंगी साहिब बि आयो आहे, साईं गफ़ूर शाह साहिब बि आयो आहे ऐं असगर खोसो, साईं वाहिद मोहसन बि आयो आहे, सभु दोस्त आया ऐं अला इरफान बि आयो आहे, बासी जंहिं हीअ तक़रीब सॼी हलाई, साईं मुनीर काज़ी आयो आहे ऐं साईं बख्शल आयो आहे। सभिनी जा कंहिंजा नाला खणा, सभिनी जी वॾी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे, साथ सलामत सिहत सलामत। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो सुपरी। अस कलंदरी माण्हू आहे, अलाह जो शुक्र आहे साईं। कोई इहो नथो चए त को मां को मकरूर आहे, मां को तकबर वारो माण्हू आहे, मां को वॾो माण्हू आहियां, मां को खोज कर 24 कलाक इश्क में मुब्तला रहंदो आहियां। स्टेज ते वेठल असांजा इंतिहाई इज़त ऐं मान वारा महिमानो, जंहिंमें साईं तव्हांखे तारुफ़ कराए चुको आहे, ऐं साम्हूं वेठल सहाफ़ी दोस्त, नौजवान, अदीब, सियासी, समाजी कारकुन, सभिनी खे जय सिंध। अॼोको ही पवकार
सेमिनार उनजो प्रोग्राम माई टीवी जे हवाले सां रखियो वियो आहे ऐं उन में मौजूदा डिजिटल मीडिया जी अहमियत खे ते मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। अच्छा, वेठासीं ईअं कचहरी कंदे कंदे हुन चयो त जेको ईंदड़ दौरु आहे उहो डिजिटल मीडिया जो आहे। तॾहिं मुंहिंजे ज़हन में सवाल पैदा थिया त छा अख़बार डिजिटल न आहे, छा रेडियो डिजिटल न आहे, छा ॿिया जेके मीडिया जा हुआ उहे डिजिटल न हुआ। पर हाणे जॾहिं जीअं जीअं अॻिते वधे थो या नौजवान हिते वेठा आहिनि ऐं हींअर फ़ोन पिया काफ़ी दोस्तनि जी त उहे रस्ते में आहिनि, थोरो लेट थी थिया उहे अचनि पिया, उहे सियासी कारकुन आहिनि ऐं नौजवान आहिनि जेके डिजिटल मीडिया सां खेॾनि था हलनि था। असांजे महिमाननि मां हिकिड़ो महिमान जेको आहे अमर गुरड़ो, उन ते